नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त समूरे सिंध में मुहर्रम अल हराम जे मजलिस ऐं जलूसनि जे सख़्त सिक्योरिटी ते प्लान तरबत ॾिनो वियो आहे। मुहर्रम अल हराम जे जलूस में मजलिसनि जी सिक्योरिटी जे लाइ कराची समेत सिंध में पाक फ़ौज जूं 52 कंपनियूं ऐं रेंजर्स जा 7700 खां वधीक ऐं पुलिस जा 71400 खां वधीक एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो। कराची जे 342 समेत समूरे सूबे में 2015 इमाम बारगाहूं आहिनि। सिंध में 6288 मातमी जलूस कढिया वेंदा, जिन में 439 खे इंतहाई अहसास ऐं 1788 खे हसास करार ॾिनो वियो। कराची समेत सिंध में 15971 मजलिसूं थींदियूं, जिन मां 1408 इंतहाई अहसास ऐं 5199 हसास हूंदियूं। सिंध में मोबाइल ते गिश्त कंदड़ नफ़री जी तादाद में 7044, जॾहिं त 52725 स्ट्रिक्स हूंदियूं। समूरे सूबे में तेज़ी जा 737 जलूस कढिया वेंदा, जंहिंमें 242 खे हसास करार ॾिनो वियो। मुहर्रम अल हराम जे जलूस जी हिफ़ाज़त जे लाइ 93 मोबाइलूं, फोन ऐं जेम्स बि हया विया आहिनि। कराची समेत सिंध में 484 फ्लैक्स पॉइंट्स जी निशानदी कई वई। सभिनी खां वधीक फ्लैक्स पॉइंट्स कराची में, जिन जी तादाद 245। कराची में मोटरसाइकिल जी बेल सवारी ते 3 ॾींहंनि जे लाइ पाबंदी लॻाई वई, जॾहिं त जलूस जे तरफ़ां मोबाइल फोन नेटवर्क बंदि करण जी बि गुज़ारिश कई वई। जलूस जे अचण वञण रस्तनि ते वाक थ्रू गेट हया विया आहिनि। बम डिफ्यूज़ स्क्वाड्स जलूस जी रस्ते खे स्नैप कंदो। कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि, एम्बुलेंस ऐं मीडिया वैन खे ख़सूसी स्ट्रिक्स जारी कया विया आहिनि। कमांडो एंड कंट्रोल सेंटर खां CCTVs कैमरनि जे ज़रिए नज़र रखी वेंदी। जलूस जी कवरेज लाइ मेमो, CCTVs ऐं वैन बि हूंदी। कंहिं बि अणवणंदड़ वाक़े जी सूरत में आइसोलेशन ऑफ सेंस, जॾहिं त सरपसंदनि जी गिरफ़्तारी जे लाइ ख़सूसी टीमूं बि जोड़ियूं वयूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।